अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? असांजी दुआ आहे त तव्हां सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा। दोस्तों, अॼु तव्हांखे असां हिकु कुदरत जो अजीब करिश्मो ॾेखारींदासीं त आसमान ते ककर त थींदा आहिनि, पर अॼु हिकु अहिड़ो ककर आसमान ते थियो जेको आसमान खां तमामु घणो हेठि रहियो। एतिरे क़दुरु जो उहो ककर ज़मीन सां ॻाल्हियूं करणु लॻो ऐं ज़मीन जे तमामु घणो नज़दीक अची वियो। उहो ककर जेको आहे आसमान खां तमामु घणो हेठि अची वियो, बिल्कुलु ज़मीन सां ईअं सम्झो अची मिलियो हुयो। ज़मीन खां थोरो थोरो मथे रहियो। असां हुनजो वीडियो रिकॉर्ड कयोसीं, सोचियोसीं तव्हां दोस्तनि खे बि वीडियो असां ॾेखारियूं त कुदरत जो करिश्मा ॾिसी तव्हां बि हिकु ॾिसो त अल्लाह ताला कीअं पंहिंजा करिश्मा पैदा करे थो ऐं कीअं ककरनि खे ठाहे थो। उमेद त असांजो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो, जीअं तव्हां असांजा ईंदड़ वीडियोज़ बि ॾिसी सघो। वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी जिन असांखे मुहबतूं ॾिनियूं, क़ुर्ब ॾिना। सभिनी दोस्तनि जा थोरा